This program is sponsored by Supreme Universal, Beyond Spaces, Vivekanand Education Society, Sadhguru Travels Dubai. Think travel, think us. सिंधी समाज लाइ चेट जे महीने खां शुरू थियल ही नओं साल ख़ुशियुनि सां भरियल घणेई ख़बरूं खणी आयो आहे। दूरदर्शन तरफ़ां सिंधी चैनल जी शुरूआत जी ख़बर, कच्छ में झूलेलाल धाम ठाहिण जी ख़ुशख़बरी, त होॾां एमपी जे इंदौर शहर मां बीजेपी तरफ़ां नौजवान सिंधी सॼण शंकर जी लालवाणीअ खे लोकसभा जो उम्मीदवार जी टिकट मिलनि। वाह, घणे वक़्त खां पोइ असां जूं घणियूं ई आसूं उमेदूं पूरी थियण जो सपनो ज़रूर सच थींदो। इहो सभु मोदी जीअ जे राज में बीजेपी सरकार तरफ़ां थी रहियो आहे। एमपी जे अॻूणे मुख्यमंत्री श्री शिवराज सिंह जी चौहान हिन हीरे जी चमक खे परखियो ऐं संदसि साख चेयरमैन जे पद ते घणनि ई विभागनि में मशहूर हुई, जीअं त इंदौर डेवलपमेंट अथॉरिटी जो 7 साल चेयरमैन, जिते न्यू इंदौर जी डेवलपमेंट यानी कि नवा रस्ता, नऊं ब्रिजूं, हाउसिंग स्कीम वग़ैरह हुयूं। त इंदौर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में 2 दफ़ा नगर सेवक थी रहन, इंदौर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जो चेयरमैन थी रहन, पब्लिक वर्क्स कमेटी जो चेयरमैन, एमपी जे लोक कला संस्कृति मंच फेस्टिवल जो चेयरमैन ऐं सिंधी काउंसिल ऑफ इंडिया एमपी जो चेयरमैन वग़ैरह। लखन ख़ैर ख्वाहन जे दुआउनि सां गॾोगॾु बीजेपी सिंधी सेल मुंबई जे प्रेसिडेंट श्री हीरू तारियानी जी जे रहनुमाईअ में महिम ब्रांच जे प्रेसिडेंट रोहित बागनारी जी सां गॾोगॾु एमपी जे इंदौर व्यापारी संघ सां जुड़ियल ऐं हर वक़्तु शंकर जी जो सुहिणो साथ ॾींदड़ राजेंद्र जी सचदेव जी जी लगन ऐं मेहनत ज़रूर रंग लाईंदी ऐं बीजेपी जे हिन कैंडिडेट जी तारो ज़रूर पंहिंजी चिंब सां हर राह रोशन कंदो। जय झूलेलाल। फटाफट को स्पॉन्सर्ड बाय जेट किंग, ट्रेनिंग राइट तो करियर ब्राइट। सचो सतराम। पाकिस्तान जे सिंध परगणे में वसियल रहर की इलाके जा हाज़रा हज़ूर संत शिरोमणि साईं साधराम साहिब न सिर्फ़ सिंध हिंद पर सॼे विश्व में सिंधी समाज में पूॼा था वञनि। अहिड़ो ई हिकु मधुर सत्संग जो प्रोग्राम थियो स्पेन जे बार्सिलोना शहर में। ॾिठोसीं बार्सिलोना शहर में सिंधी समाज मिली कयो भक्तिअ भरियो भजननि जो कार्यक्रम आशा मोरवानी जी जे घर में। जंहिंमें मुख्य रूप सां शामिल हुआ जया ऐं गोविंद मोरवानी ऐं पद्मा हरजानी जी। फटाफट को स्पॉन्सर्ड बाय सुमन रमेश तुलसियानी चैरिटेबल ट्रस्ट। दुनिया में हर हंध सिंधिन जीअं महफ़िल सजाई आ, तीअं ई दुबई में भावना ऐं किशा साजनानी भी ॾिसो त कहिड़ी धूम मचाई आ। सिंधु संगम संस्था जे अंतर्गत वर्षा कलवानी, पाडू जातवानी, भारती पेसवानी, रेखा कोरवानी हिते शिरकत कई। अहिड़ो ही शानदार दिल रिझाईंदड़ महफ़िल जो यादगार नमूनो हांगकांग जे वैशाली माता मंदिर में आयोजित करे रही आहे। उल्हासनगर जी जेठालाल एंड पार्टी पंहिंजे मेंबरनि सां हिन उत्सव में धूम मचाई। महाराज जय शर्मा ऐं मोना शर्मा जी। फटाफट को स्पॉन्सर्ड बाय साधना सहकारी बैंक लिमिटेड नागपुर। असां कीअं आयासीं, किथे वेंदासीं, छा आहे जीवन जो उद्देश्य, प्रभु खे कीअं पाईंदासीं, हिन ज्ञान गंगा सां रूबरू करायो वियो प्रजापिता ब्रह्मा कुमारीज़ पारां लॉन्च थियल मूवी गॉड ऑफ गॉड्स में, जंहिंजी ख़ासि स्क्रीनिंग रखी वई मिलन टॉकीज सांता क्रूज में। ॿुधो आयल कुछ खास मेहमानन जा रिव्यूज। I enjoyed the film very much और I think
ज़्यादा से ज़्यादा लोग देखें। मुझे लगता है कि इस फिल्म के द्वारा जनमानस को बहुत फायदा होगा। ब्रह्म कुमारी जो संस्था है, जो हमारा जो प्योर एग्जिस्टेंस है इंसान के तौर पर, इस दुनिया का सबसे उत्तम प्राणी इंसान इस दुनिया में कैसे आया, क्या करने आया, क्या सोच के आया, क्या सोच रहा है और क्या कर रहा है, सब कुछ इस फिल्म में दिखाया गया है। पीके बीना रामचंदानी जी हिन खबर के सिंधु दर्शन में प्रसारित करायन में मुख्य भूमिका निभाई। फटाफट को स्पॉन्सर्ड बाय बी कंधारी प्रॉपर्टीज LLP, ए गिल्ड ऑफ प्रोफेशनल रियल्टर्स। अबू धाबी सा देवीदास राजपाल जी ऐतिहासिक जानकारी बुद्धि सिर गर्व सा ऊंचो तो थे कि BAPS प्रमुख स्वामी जी पधारिया UAE यानी कि यूनाइटेड अरब अमीरात जे पहरे हिंदू मंदिर जे शिलान्यास करण जे इरादे सा, जिते चीफ गेस्ट हुआ विश्व प्रसिद्ध भारत जा उद्योगपति मुकेश अंबानी जी। फटाफट को स्पॉन्सर्ड बाय जेट किंग, ट्रेनिंग राइट तो करियर प्राइट। सुहिणा सिंधी संसार जे सभिनी हंध सुजाग आहिनि, जे सिंधी सभ्यता ऐं संस्कृति खे सान खणी हर वॾो ॾिण था मल्हाइनि। चेट जे महीने खां सिंधियुनि जो नओं साल त न सिर्फ़ झूलेलाल जा हर हंधि मेला थो मचाए, त माता रानीअ खे बि यादि करे मौज थो मनाए। अहिड़ो ई हिकु शानदार प्रोग्राम मोकिलियो आहे विनोद महाराज जीअ कैरेबियन आइलैंड में वसियल सेंट मार्टिन शहर मां, जिते सिंधी सजननि महाराज विनोद ऐं विजय सानीअ सां गॾिजी माता जी चौकी कंदे लगाया जय माता जी जा जयकारा। गॾोगॾु झूमिया सिंधी लाॾनि ते बि। इहो मन मोहींदड़ प्रोग्राम रखियो वियो विनीता ममतोरा जी जे निवास स्थान ते। सुहिणो साथ मिलियो जितेंद्र सोनेजी, किशोर चांग, सिमरन ऐं राजेश जागर, नवीन ऐं दिव्या शर्मा, रश्मि ऐं कुमार मीरपुरी ऐं नरेश अरोरा जी जो। सिंधु दर्शन ऐं संदसि टीम ॾिए थी तव्हां सभिनी खे हिन सुहिणे प्रोग्राम जो करोड़ करोड़ वाधायूं। सिंधियत वधाइण लाइ ॾिसंदा ऐं ॾेखारींदा रहो सिंधु दर्शन ऐं करियो फ्री सब्सक्राइब। जय माता दी। फटाफट को स्पॉन्सर्ड बाय सुमन रमेश तुलसियानी चैरिटेबल ट्रस्ट, सिंधी जन सेवा समिति उदयपुर ऐं पूज्य सिंधी साहित्य पंचायत उदयपुर पारां ॾहों निशुल्क जनेऊ संस्कार करायो वियो, जंहिंमें 60 बालकनि जो जनेऊ संस्कार पूर्ण थियो। हिन संस्था जा प्रमुख ऐं हिन प्रोग्राम जा ऑर्गेनाइजर हुआ तीरथदास नेभनानी जी, हरीश राजानी जी, प्रताप राय चुघ, हरीश चावला ऐं भगवान दास छाबड़ा जी। हिन खबर के सिंधु दर्शन ताणी मोकलण जो शुभ कर्म करे रही आहे असांजी मीडिया एसोसिएट अर्चना चावला जी। फटाफट को स्पॉन्सर्ड बाय साधना सहकारी बैंक लिमिटेड नागपुर। भारतीय सिंधु सभा लेडीज विंग वडोदरा जो हिकु नयो कारनामो 50 खां वधीक सिंधी ॿारनि जिते भेरो वरितो बाल संस्कार शिविर जो। तव्हां ॾिसो पिया नज़रानो, जिते मुरली भोजवानी, भारती केवल रमानी, अलका शेवानी पंहिंजी उपस्थिति दर्ज कराई ऐं हरीश अगनानी जी मोकिलियो हिन खबर के सिंधु दर्शन ताईं लख लख शुक्रानो। फटाफट को स्पॉन्सर्ड बाय जेट किंग, ट्रेनिंग राइट तो करियर प्राइट। शेरन जी दहाड़ जोधपुर महानगर ऐं सिंधी वेलफेयर सोसाइटी पारां जोधपुर में गॾिजी सम्मान समारोह जे रूप में, जिते आयल मुख्य मेहमान हुआ रमेश खटवानी, संजय चंदीरामानी, ललित पारवानी, योगेश डी चंगुलानी, अनिल सोरानी, अभिषेक ऐं विकास नारंग, महेश दयानी, विजय चंदीरामानी ऐं सिंधु दर्शन ताणी हिन खबर के मोकिलियो संजय चंदीरामानी जी।